दादू मां रिपोर्ट करे रहिया सख़ी सदाचारण सिंध जी तारीख़ी रूहानी सयाहती मागन खे हथी ॾियण लाइ शुरू कयल मोहन जो दड़ो सिफारी टेरेन दादू पहुती जिते उन जो शानदार ऐं जोश भरियो इस्तक़बाल कयो वियो। कराची खां रवानी थींदड़ मोहन जो दड़ो सिफारी ट्रेन में सिंध टूरिज़्म डेवलपमेंट कारपोरेशन जो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सैयद फयाज़ अली शाह पिणु सवार हुयो जॾहिं त ट्रेन में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां आयल सियाह ऐं महिमान शामिल हुआ। दादू स्टेशन ते पहुचण शर्त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि ऐं मक़ामी माण्हुनि सिफारी ट्रेन में सवार महिमाननि जे दुल्हन ऐं शरनाइनि सां भरपूर आजियां कई जंहिं सां स्टेशन जो माहौल ख़ुशगवार बणिजी वियो। सयाहती ट्रेन में सवार महिमाननि पारां अहिड़ी शानदार आजियां ते ख़ुशी ऐं मुसरत जो इज़हार कयो वियो जो त महिमान सिंध जे महिमान नवाज़ी ऐं सक़ाफ़ती रंगनि खे सराहियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सीईओ सिंध टूरिज़्म डेवलपमेंट सैयद फयाज़ अली शाह चयो त मोहन जो दड़ो सिफारी ट्रेन जो मक़सदु सिंध जे क़दीम तहज़ीब तारीख़ी विरसे ऐं सयाहती मागनि खे उजागर करण सां गॾु सयाहत खे फ़रोग़ ॾियणु आहे। अहिड़ियूं सरगर्मियूं न रुॻो सिंध जी सुञाणप खे आलमी सतह ते नुमाया कंदियूं पर मक़ामी मईशत खे बि हथी ॾींदियूं। सिफारी ट्रेन दादू में मुख़्तसिर क़याम खां पोइ पंहिंजे ईंदड़ मंज़िल ॾांहुं रवानी थी जिते सयाहन खे मोहन जो दड़ो समेत ॿियनि तारीख़ी मागनि जी सैर कराई वेंदी।